बाक़ी बात पायो। दोस्तों असां हिन वक्त मौजूद आहियूं इकरा यूनिवर्सिटी जे भरवारे इलाके में हिकिड़ी गर्ल्स हॉस्टल आहे मरवत हॉस्टल जे नाले ते। हिते असांजूं न्याणियूं जेके आहिनि हिन मुख़्तलिफ़ इलाक़नि में जेके प्राइवेट हॉस्टल्स आहिनि हिते रहंदियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सिंध जा जेके शहर आहिनि उतां ही तालीम पाइण जे लाइ कराची पहुतल आहिनि। पर टीम मुश्ताक सरकी खे काफ़ी अरसे खां शिकायतूं मिलनि पियूं त कुछ हॉस्टल मालिक आहिनि या स्टाफ आहे उहो असांजी न्याणियुनि खे जिंसी हरास करण जी कोशिश करे पियो। ताज़ा जेके वाक़िया ब पेश आहिनि त ही मरवत हॉस्टल जो जेको गुंडो मालिक आहे आरिफ मरवत उन हरकत कई आहे न्याणियुनि सां, उन्हनि खे व्हाट्सअप करे ब्लैकमेल करे पियो। उन ते अॻु बि हिकिड़ी FIR दाख़िल थी आहे पर इंसान जो पुट बणजण जे मूड में न आहे। अॼु जीअं ई टीम मुश्ताक सर खे इतला मिलियो त हिते सवें सिंध जा पुट पंहिंजी भेनरुनि जा भाइर न्याणियुनि जा वारिस हिते पहुता आहिनि जिन ते ज़बरदस्त रद्दअमल ॾिनो आहे। ऐं ही हॉस्टल आहे जेका तव्हां ॾिसो था त हू मालिक उन जा गुंडा जेके हिन वक़्तु बि नशो वापराए रहिया हुया उहे हाणे लिकी विया आहिनि। असां कानूनी कार्रवाई करण लाइ बीठा आहियूं। असां हद जी पुलिस खे घुरायो आहे, वनफाए खे घुरायो आहे ऐं हिते कानूनी कार्रवाई चाहियूं था। असां चाहियूं था त कानून जे दायरे में रही करे असां पंहिंजी रेमेडी अवेल कयूं ऐं जेकॾहिं पुलिस ताउन न कयो त अहिड़े गुंडनि खे असां ज़ाती तौर ते बि डंडो ॾियण जी हैसियत रखूं था। असां पुलिस खे अल्टीमेटम ॾिनो आहे, अधु कलाक जे अंदरि इहे सॼा गुंडा जेके सिंधी न्याणियुनि खे जिंसी हरासगी जो निशानो बणाइण जी कोशिश कनि पिया ऐं उन्हनि खे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम करण जी साज़िश कनि पिया त असांजूं न्याणियूं जेके हिते न पढ़नि ऐं इहा शिकायत घरनि ताईं पहुचंदी त माण्हू जेको आहे पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ण न ॾींदा ऐं रोके छॾंदा। त अहिड़ी साज़िश खे नाकाम बणाइण जे लाइ ऐं पंहिंजी भेनरुनि जी असां हिमत ऐं हौसलो वधाइण जे लाइ असां हिते हिन राति जे पहर में मौजूद आहियूं। सॼे इलाइक़े में सवें दोस्त असांजा मौजूद आहिनि। मक़सदु हिकिड़ो आहे त असां पंहिंजी न्याणियुनि जी लॼनि जो तहफ़ुज़ करणु ॼाणूं था। शहर कराची में इहो कंहिं बिरादरी जो मसइलो न आहे, कंहिं ॿोली जो मसइलो न आहे, निज इंसानियत ऐं गैरत जो मसइलो आहे। त मां सलाम थो पेश कयां पंहिंजे बहादुर दोस्तनि खे जेके हिते पहुता आहिनि ऐं असां कानून हथ में नथा खणूं, असां कानून जी अमलदारी था चाहियूं। असां आला अमलदारनि खे अपील कई आहे त हिन जो ख़िलाफ़ डिपार्टमेंटल एक्शन थिए कानूनी ऐं जेकॾहिं हिन वाक़िअनि खे प्रिवेंट न कयो वियो, न रोकियो वियो त माण्हू पाण कानून हथ में खणंदा। छाकाणि त मुंहिंजी भेण, मुंहिंजी सौट, मुंहिंजी मासात, मुंहिंजी पुफाट न्याणियूं हिते पढ़नि थियूं। जेकॾहिं हुननि खे को अटेम्प्ट कंदो सेक्सुअल हरासमेंट जो त असां हिते ज़ीरो टॉलरेंस रखूं था बहैसियत गैरतमंद सिंधी। त मां सभिनी दोस्तनि खे रोकियो आहे, को बि कानून हथ में न आहे खयो। अधु कलाक जो टाइम आहे, माण्हुनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में फौरी तौर ते हिन हॉस्टल खे सील कयो वञे। आए ॾींहुं जेको आहे नवां नवां ड्रामा थो करे हिकिड़ो नशई माली जेको आहे मालिक जंहिं पंहिंजी फैमिली इस्लामाबाद कढी आहे, अकेलो हॉस्टल में रहे थो, न को फीमेल स्टाफ आहे हिते ऐं ॿियनि जी एक्सेस आहे, मर्दनि जी एक्सेस आहे। गर्ल्स हॉस्टल में 8 ॼणा हाणे बि नशो कनि पिया जंहिंजी वीडियो आई आहे असां वटि। त हम बताना चाहते हैं उन लोगों को कि जो ये मासूम स्टूडेंट्स जो है, हमारी शरीफ लड़कियां, उनको सेक्सुअल हरास करने की कोशिश कर रहे हैं तो इस पे जीरो टॉलरेंस है हमारी। वो आला हुकाम सुने, वो अख्तियार रखने वाले इदारे सुने कि अगर ये अनारकी फैली तो ये हॉस्टल तो नहीं रहेगी, ये मर्द भी नहीं रहेंगे जो हमारी मासूम बच्चों को सेक्सुअल हरास करते। इसलिए हम इंतबाह करना चाहते, इलाका पुलिस फौरी तौर पर नोटिस ले, इसको गिरफ्तार करे। और इसका तरीका वारदात ये है कि ये पुलिस को ब्लैकमेल करने के लिए पटिशंस करता है। इसके क्राइम पार्टनर जो है वो वकला भी कुछ बताए जाते हैं। सो कॉल्ड ये लोग यहाँ पर इज्तिमाई तौर पे हमारी बच्चों को हरास करते हैं, जो हर सूरत बर्दाश्त होने के काबिल बर्दाश्त हरकत नहीं है ये। तो हमने टाइम दिया है DIG साहब को, SSP साहब को और जितने मुतल्लिका इदारे, हमने उनको इंतबाह किया है कि इनको कानून ड्यू कोर्स ऑफ लॉ से ट्रीट किया जाए। अगर नहीं किया गया तो जिसकी माँ, बेटी, बहन को अगर वो विक्टिमाइज करेगा तो वो फितरी रिएक्शन होगा, जिसका हम इंतजार करें कि अगर कानूनी तरीके से इसको हैंडल किया जाता है तो वेल एंड गुड, नहीं तो हम आफ्टर 30 मिनट्स विल टेक सीरियस एक्शन अकॉर्डिंग टू अवर पॉलिसी।
सब दोस्त जाग्या जाग्या सिंधी जाग्या 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 सिंधी जाग्या केर जाग्या सिंधी जाग्या आरिफ कुत्ते को गिरफ्तार करो आरिफ कुत्ते को गिरफ्तार करो आरिफ वैशी को गिरफ्तार करो आरिफ गुंडे को गिरफ्तार करो आरिफ कुत्ते को गिरफ्तार करो आरिफ दरिंदे को गिरफ्तार करो आरिफ वैशी को गिरफ्तार करो जाग्या जाग्या सिंधी जाग्या केर जाग्या सिंधी जाग्या केर जाग्या सिंधी जाग्या ओ जाग्या जाग्या इकेर जाग्या इकेर जाग्या इकेर जाग्या इकेर जाग्या ओ जाग्या 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 केर जाग्या 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 केर जाग्या फिनिश